छो न कुझु मज़ाक मस्ती बि थी वञे, छो जो दिलियूं त गॾिजी वयूं आहिनि न। उन खां पोइ त हिक ॿिए सां ॻाल्हि ॿोल करे सघिजे थी, मज़ाक बि करे सघिजे थो। सो असां तव्हांजे लाइ ख़ासि पहिरियों दफ़ो भाग्यश्री दरियानी घुमणु निकिती आहे। असां उनखे दुबईअ में घुरायो आहे ऐं तव्हांखे त ख़बर आहे त उहा केतिरा न सुहिणा सुठा वीडियोस ठाहींदी आहे, जेके ख़ासि करे पंहिंजे इन जो नंढिड़ो पुटु आहे उहो सिंधी सेखारींदो आहे, सभिनी खे सिंधी सेखारींदो आहे न। तव्हां ॾिठा आहिनि उनजा वीडियोस? त तंहिंजे करे अॼु असां चयोसीं हूअ अचे ऐं तव्हां सभिनी सां मिले, पंहिंजूं सुहिणियूं सुहिणियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए ऐं हिकु दफ़ो तारियुनि सां स्वागत कंदासीं भाग्यश्री दरियानी जो। मैडम दुबई में वेठा आहियो, छा तकलीफ़ आहे तव्हां सभिनि खे? हा, सॼो ॾींहुं कंप्लेन, बस रुगो कंप्लेन। तव्हांखे कम वारी माई आहे हिते दुबई में? केतिरो दिरहम सैलरी? त अच्छा, ये फर्स्ट एवर ऑडियंस इंटरैक्टिव सिंधी कॉमेडी मां तव्हांजे लाइ खड़ी आहियां। त खिल अचे त खिल जो, ताड़ियूं वॼाइजो ऐं मूंसां इंटरैक्ट कजो, ठीकु आहे? त सभिनि खां पहिरीं त मूंखे इहो ॿुधायो, तव्हां सभी दुबई अची करे सेटल त थी विया आहियो, पर कॾहिं पंहिंजी घिटियुनि जी यादि अचो थी? उस सनड़ी घिटियूं, नंढरा घर जे ॿाहिरि पधर ऐं पधर ते वेही करे मायुनि जो डिस्कशन ॾिठई? सुनीता जी नुंहुं फाटल जीन्स पाए वई आहे मुड़ुस सां गॾु, तौबा सुल निकिरी वई आहे हथनि मां सां। त इहे डिस्कशन्स मिस कंदा न। दुबई में पधर किथे थींदा आहिनि? बुर्जे पधर, पींगो ए जुमेरा। पींगो ख़बर आहे? यंग जनरेशन खे न ख़बर आहे। पींगो जंहिंमें ईअं वेही करे असां लुॾंदा हुआ। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो, दुबई में किथे सिंधी स्ट्रीट फूड किथे थो मिले? एकदम लोकल वारो, एकदम देसी वारो, ईअं चाप, छोला पेटिस ऐं वो अख़बार जे मथां दाल पकवान किथे थो मिले? रड़ियूं न कयो, हथ मथे कयो। दुबई अची वियो, लक्षण सागा कल्याण उल्हासनगर वारा, हथ मथे कयो, माइक ईंदो पोइ मूंसां ॻाल्हायो, ठीकु आहे? बट वी सिंधीज़ आर लाइक दिस, वी आर ऑलवेज एक्स्ट्रा लाउड, एक्स्ट्रा ड्रामा, एक्स्ट्रा फैशन, एक्स्ट्रा ब्लिंगी, एक्स्ट्रा बचत। And why we are extra? Because even the basic necessities were snatched away from us. That's why we are always extra. But हिकु शइ असां ॿुधी करे कख थी विया आहियूं। छा आहे उहा शइ? सिंधी तो कंजूस होते हैं। त हिकु दफ़े मां फ्रेंड सां गॾु वेठी हुअसि, मुंहिंजो फ्रेंड मूंखे चयो, यार तुम सिंधी लोग इतने कंजूस क्यों होते हो? एंड आई वेंट इनटू सेल्फ एनालिसिस। हाँ यार, हैं तो हम कंजूस। मैं घर से गिरनार वाली चाय लाई थी ताकि एयरपोर्ट पे चाय ना खरीदनी पड़े। बट देन आई रियलाइज्ड, एक सेकेंड, तू तो बनिया है साले, तू तो मुझे कंजूस मत ही बोल। कंजूसी में बाप हो तुम हमारे, माँ तो फिर भी गिरनार वाली चाय पे पिया, तू तो कारी चाय पियो पी, तुके वड़े भी कौन थी कारी चाय? इनसे सुनेंगे हम कंजूस, बताओ। Okay, I want to talk to someone who's newly married over here. Any newly married couple like in a year or छा सॼो 45 plus वारो crowd आहे छा हिते? Anyone who's newly married, please raise your hand. Mic will come to you. होते pink suit, blue shirt. Please, someone give them the mic. किथे? What is so? पुटिया. होटे ब्लू शर्ट गुलाबी फूल सूट वारी मैडम के। ब्लू शर्ट किथे है? हिते। अरे माइक ॾियो ना।
भाऊ के माइक ॾियो हा 10 साल थी विया आहिनि शादी खे तॾहिं बि यंग पिया लॻो ॾाढा मैम के young माइक ॾिजो मैम के मैम छा नालो आहे तव्हांजो रेनू जसवानी रेणु ऐं शादी खां पहिरीं रेनू केवलानी तव्हां मुंहिंजो जोक ख़राब करे छॾियो शादी खां वो कशिश जसवानी कशिश दोगलापन मूंखे इहो ई ॿुधाइणो हो कि असांजी सिंधी छोकिरियूं हेड़ी चंट हेड़ी स्मार्ट थींदियूं आहिनि हिननि खे कोई सुठो घोट सुठा इन लॉस नहीं 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 हिननि खे खाली पंहिंजो ओल्ड फैशन नालो चेंज करे फैंसी नालो रखिणो आहे कहिड़ो फैंसी ख्वाहिश काव्या ख्वाहिश मुंहिंजी धीअ जो वान्या नालो आहे अमायरा मायरा वेठी हूंदी हिते सॼी क्राउड में हिननि जी स्टार्ट थी वेंदी आहे ग्रूम कान खपे सुठो नालो फैंसी नालो खपे भाई असांजो ओल्ड फैशन नालो त महराज रखंदा आहिनि न असांजा महराज मुंहिंजो नालो बि महराज रखियो असांजा हिकु ॾाढा फेमस महराज आहिनि किशोर महराज त मुंहिंजो अखर निकितो भ सां पहले तो हमारे में 2 ही नाम है भ से भारती और भावना पर तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो महराज मुंहिंजो छा नालो रखियो भाग्य लक्ष्मी मेरी तो स्कूल लाइफ कॉलेज लाइफ ख़त्म भाग्यश्री के न त केरु डेट कंदो भाग्यश्री कॾहिं बि फ्रेशर फेस ऑफ द ईयर कोन थी ठही सघे भाग्यश्री वेठी आहे कुंड में स्टील वारे दबले मां सां कोकी पई खाए ऐं भाग्यलक्ष्मी ईअं नथो लॻे कहिड़ी बेकरी जो नालो आहे भाग्यलक्ष्मी बेकर्स ऐं कन्फेक्शनर्स उहो त सुठो आहे मुंहिंजी मम्मी मुंहिंजो पार वरितो मम्मी चयो अरे भाग्यलक्ष्मी त ॾाढो पुरानो ऐं वॾो नाम आहे हिन खे शॉर्ट था कयूं शॉर्ट भाग्यश्री 11 अल्फाबेट्स है मेरे नाम में शॉर्ट जेको बि ऑनलाइन फॉर्म थी फिल कया न मुंहिंजो नालो बसि हेतिरो ई अचे थो भाग्यश्री दरिया आनी गयो ओनली दरिया में आनी वियो ऐं मुंहिंजी मम्मी जो नालो ख़बर आहे तव्हांखे छा आहे रीटा 4 लेटर नेम मुंहिंजी मम्मी जो नालो हेतिरो मॉडर्न रीटा ऐं मुंहिंजो नालो भाग्यश्री ऐं मुंहिंजी मम्मी खे लॻियो इहे शॉर्ट आहे पोइ असां न सिंधियुनि जी प्रोनाउंसिएशन ॾिसो केतिरी ख़राबु आहे प्रदीप भरत भाग्यश्री अरे भाग्यश्री छा थींदो आहे हिकु एप्पल वाली सीरी ऐं एप्पल वाली सीरी जी मां भेण भाग्यश्री हे भाग्यश्री सांप और सिंधी दिखे तो पहले किसे मारना चाहिए तुझे और फिर उसी सांप से डसवाऊंगी और ये घटिया सवाल पूछा तो मेरे से पर दुबई जी लाइफ तो सेट है ना अंकल त ॾाढा सीरियस पिया लॻो अच्छा मूंखे इहो ॿुधायो हिकु शइ जेकी तव्हां मिस था कयो इंडिया जी अंकल चवनि पिया प्रॉपर्टी अधु भाउर खणी विया सॉरी त हिकु शइ जेकी मां मिस थी कयां दैट्स पानीपुरी मतलब पानीपुरी मिले थी आउट ऑफ इंडिया भी पर वो मज़ो ना आहे न मतलब जेसि ताईं ईअं वो पानीपुरी वाला भैया ये मटके में ईअं हथ न विझे ईअं मसाले वारो पानी ईअं ठूठनि मसां न टपके मज़ो कान ईंदो न ये दुबई में हेतिरी हाइजीनिक पानीपुरी हिते कैप हिते ग्लव्स पोइ बिस्लरी वारो पानी मज़ो कोन आहे ऐं असां इंडिया में रेनू छा कीअं कंदा हुआ भैया एक मिर्ची वाली भैया एक मीठी एक फीकी एक दही वाली एक सूखी हिकु प्लेट जे पैसे में ॿ प्लेटूं असां खाईंदा आहियूं दुबई में कर सकते हो ये नहीं कर सकते ना अच्छा when we are talking about food let's talk about Sindhi cuisine you guys know Sindhi cuisine is the oldest and most popular cuisine but slowly it's vanishing कंहिंजी फॉल्ट आहे असांजी हिकु त असांजा ॿार फास्ट फूड जे पुठियां चरिया पियो असांजी नई जनरेशन काव्या वान्या ऐं हुननि जा मुड़ुस रोटी माणी ठाहिणु अचे कोन थी सॼो ॾींहुं बसि ऑडर छा हले थो हिते नून हले थो न नून सां अरे सिंधी जे स्टार्टअप आइडिया तव्हां पंहिंजो ऐप खोलियो लूणु सॼो सिंधी उतां ऑडर कंदा लूण सां त तव्हांखे छा करिणो आहे असांजी क्यूज़िन खे रिवाइव करण जे लाइ तव्हांखे ओल्ड सिंधी रेसिपीस ॻोल्हणी आहिनि ऐं छा करिणो आहे ठाहिणी आहिनि ऐं इंस्टाग्राम ते पोस्ट करणी आहे सॼो यूथ त इंस्टाग्राम ते ई वेठो आहे न सॼो ॾींहुं रीलियूं पियो ॾिसे त हुते ई ॾिसंदो तव्हांजो कुज़ीन ऐं सिंधी कुज़ीन में रुगो दाल पकवान न थींदो आहे हिकु त दाल पकवान हेतिरो फेमस थी वियो आहे न हर रेस्टोरेंट में मिले पियो अलाए कहिड़े मिक्स मैशअप सां दाल पकवान जे मथां मेयोनीस भुजिया चीज़ अरे चीज़ नहीं होता है उसमें चीज़ होता है क्या दाल पकवान में चीज़ पिया विझनि
तव्हांखे ख़बर आहे इंडिया जी चीज़ कैपिटल कहिड़ी आहे? एनी वाइल्ड गेसेस? चीज़ कैपिटल ऑफ इंडिया? उल्हासनगर। हेतिरो चीज़ था विझनि हर काई शइ में, पानी पूरी, बिरयानी, पराठा, मैगी, सभिनि जे मथां चीज़ ई चीज़। हिकु दफ़े मुंहिंजा फ्रेंड्स मूंखे वठी विया कि तव्हांखे न ॾाढी स्पेशल डिश था खारायूं। छा हुई स्पेशल डिश? बॉइल्ड पटाटा, हुन जे मथां अधु किलो चीज़। मूंखे ॾिसी करे अटैक अची वियो, में छा आहे इहे भला? तॾहिं मूंखे न हिकु ॻाल्हि सम्झी वई, उल्हासनगर जी सॼी रोड्स न ईअं भंजियल आहिनि, त सिंधी माण्हू घर सां दुकान, दुकान सां घर, विच में हेतिरो सारो चीज़ डाइजेस्ट किथे थींदो? हिते गॾनि में गाड़ी हलंदी न त हिते पाणी डाइजेस्ट थी वेंदो। त अच्छा मूंखे हिकु शइ ॿुधायो, तव्हां सभी जॾहिं इंडिया वेंदा आहियो गिफ्टूं खणी वेंदा आहियो? गिफ्टूं किथां? छा गिफ्टूं वठी वेंदा आहियो? छा हिकु मूंखे ॿुधायो। खजूर ऑब्वियसली, चॉकलेटूं, डबई जी चॉकलेटूं ॾाढी फेमस आहिनि इंडिया में। हा, अरे असां नंढा हुआ न त असांजी ॾाढी हेतिरी ख़ुशि थी वेंदी हुई, डबई जा चॉकलेट आया आहिनि, डबई जा चॉकलेट। पोइ असांखे मिलंदा बि न हुआ, घर में 8-10 ॿार, हिकु पैकेट चॉकलेट। मैं कहा पहले तो इतनी तारीफ कर दी, फिर खिलाया भी नहीं। एक तो हमारी दादियाँ इतनी चंट होती हैं। एनी 50+ लेडीज इन द क्राउड? हाणे भी केर हथ मथो न मथे न। ओह, गिव देम अ राउंड ऑफ अप्लॉज। तो ये दादी लोग क्या फ्लिप मारते एकदम 360। जॾहिं मां सुबह उथी करे ऐं मुंहिंजी न्याणी, मुंहिंजी सदोड़ी, मुंहिंजी सिक्की लधी, ऐं जीअं ई मां स्कूल सां अचां, मो निभागी, मो छितरी। मैं कहा दादी आप ये क्या 360 फ्लिप मारते हो? बहुत चंट होती हैं दादियाँ। ये तव्हांखे ये जेकी बि नुंहरूं हिते वेठी आहिनि, जेकी बि तव्हां ॾिसी वठो, तव्हांखे लॻे थो न तव्हांजो ग्रुप ॾाढो फैशनेबल आहे, एक्टिव आहे। नहीं नहीं नहीं, हिननि जो ग्रुप तव्हां सां वधीक एक्टिव, तव्हां सां वधीक फैशनेबल आहे। इहा घर में तव्हांखे ईअं चवंदी, अॼु त पुठी में सूर आहे, अॼु गोडन में सूर आहे। आपस में नहीं करते ये लोग ये सब। पाण में हिकु ॿ खे ईअं हाई फाइव थी ॾिनो, अॼु त मां घर ते चरियो ठाही आई आहियां, सत्संग जो चई करे हल मैटिनी शो ॾिसण हलूं था। इनका ग्रुप भी होता है, सैसी सिंधी सास। बिचिंग करती है, बट गिव इट अप फॉर देम, फॉर दिस क्राउड। सब हंस रही है मन ही मन, पता है इनको ऐसे करती हैं ये लोग। बट दिस NRI वाली फील इज सो गुड। सो आई ऑल्सो वॉन्टेड कि यार मूंखे भी हाणे NRI ठहिणो आहे। त मां प्रॉपर्टी डीलर खे कॉल कयो कि है ना मूंखे NRI ठहिणो आहे, त मूंखे है ना प्रॉपर्टी ॿुधाइजो, मां इन्वेस्ट कयां। त मूंखे छा थो चए, अरे हेतिरी सुठी प्रॉपर्टी आई आहे, मस्त सी फेसिंग, बंगलो, हीटेड, ये जकूज़ी, स्विमिंग पूल, पार्किंग, कमर्शियल, रेसिडेंशियल, रुगो $1000 इन्वेस्ट कयो। मां चयो छा $1000 में एतिरो सभु अचे पियो? स्विमिंग पूल, हीटेड जकूज़ी, किथे मिले पई अहिड़ी प्रॉपर्टी? छा थो चए? गाज़ा पट्टी में। गाज़ा पट्टी। पोइ मां पंहिंजो बैंक बैलेंस ॾिठो, गाज़ा पट्टी में भी घर नहीं खरीद सकती। पर अंकल ॾाढा रिच आहिनि, मूंखे नेक्स्ट टाइम तव्हां घुराइजो त मां बिज़नेस क्लास में ईंदसि। ठीकु आहे, हलंदा। बट you guys are fantastic, amazing audience. I really love performing for you. Give it up for this. This was my sad. Thank you so much. जय झूलेलाल। त साईं कीअं तव्हां पास कयो न? असांजी मैडम खे, भाग्यश्री खे तव्हां पास कयो न, नेक्स्ट टाइम वरी घुराईंदासींसि। ॾाढो सुठो। तव्हांजूं तारियूं ॿुधाइनि थियूं त तव्हांखे असांजी पसंदि बि पसंदि आहे। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे न। हिक ॿिए सां ॻाल्हियूं ॿोलियूं कंदासीं त ज़रूरु वधीक ऐं वधीक अॻिते वधंदासीं।